वेलकम बैक नाज़रीन। इवनिंग स्पेशल में जेके असांखे हिन वक़्तु जॉइन करे रहिया आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त असांजे प्रोग्राम में त शामिल थियो आहे अली इमरान, जेको हिकु बिल्कुलु। म्यूज़िशियन आहे। पर तव्हां लाइ हिकु सरप्राइज़ असां रखियोसीं, जेको नाज़रीन जी फरमाइश ते असां अॻु में बि घुरायो, पर बिल्कुलु, हिन दफ़ा ॿिए चकर सां घुरायो आहे, सिर्फ़ु असांजे व्यूअर्स जी फरमाइश जे बिल्कुलु। करे। असां सां गॾु शामिल आहे सूफ़ी सतार चना। चना सूफ़ी साहब सतार, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी तव्हां वॾी पंहिंजी महिरबानी, मसरूफ़ तव्हां पंहिंजी घड़ियुनि मां मसरूफ़ घड़ियुनि मां क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शामिल थियो। ऐं अॻु में तव्हांजी सरगर्मी जे ज़िंदगी जे हवालनि सां बि असांजी बिल्कुलु, कचहरी थी हुई, पर हिन दफ़ा जेको तव्हांखे प्रोग्राम में घुराइण जो जेको आहे मेन पॉइंट इहो आहे त असांजे व्यूवर्स खे तव्हां जेको हाणे स्टेज में तव्हां क़दम रखियो आहे ड्रामा में, जेके उहो मसरूफ़ियतूं तव्हांजी हींअर जूं आहिनि, तमामु घणो उन्हनि खे पसंदि आयो आहे। तंहिंजे करे असां तव्हांखे हिकु चकर ॿाहिरि घुरायो आहे त हीअ जेको वरी तव्हांजो नओं स्टेप आहे, नओं क़दम आहे ज़िंदगी जी तरफ़, इहो कीअं कीअं पियो लॻे? नओं तमामु हिकु बहितरीनु तजुर्बो आहे जेको। नओं एक्सपीरियंस चइजे त सही पहिरीं इहा हिकु हिडन शइ हुई, रुॻो आर्ट ऐं डांस ते कमु कयो बिल्कुलु आहे। हालांकि मूं सिम्पा मां थिएटर डिप्लोमा कयो, पर सही ऑफिशियली स्टेज ते इन शइ खे न कयो आहे कॾहिं। इन खां पहिरीं हिकिड़ो मुख़्तसरनि कैरेक्टर कयो, उमर बारवी में रनी कोट जो ड्रामो थियो हुयो, सही उन में सौरभ सिंह जो कैरेक्टर कयो, उहो तमामु सुठो लॻो। इवन नापा जे आर्टिस्टनि जेके उतां जा छोकिरा हुया, उन्हनि बि काफ़ी तारीफ़ कई त डायलॉग डिलीवरी तव्हांजी बॉडी लैंग्वेज तमामु सुठी सही लॻी असांखे। ऐं हींअर साईं रफ़ी साणी सां कमु करे ॾाढो सुठो लॻो। ऐं चवंदा त हर डायरेक्टर जो पंहिंजो सेखारण जो तरीक़ो हूंदो बिल्कुलु आहे। बिल्कुलु सो साईं रफ़ी साणी तमामु पोलाइट, ऐं इवन मां गिव अप करे छॾियो त सर मूंखां न थींदो शायदि। सीनियर आर्टिस्ट हा, आहिनि बिल्कुल सो सर मूंखे सुन पुट तव्हां करे वेंदा, तव्हां खां सही थींदो ऐं तव्हां कंदो। छो त सो इंसान में अगरि जज़्बो आहे त उहा शइ माण्हू करे सघे थो जी बिल्कुलु हाँ बिल्कुलु। ऐं हीरो जो कैरेक्टर कॾहिं मतिलबु त चवंदा आहिनि त हिकिड़ो माण्हू सोचींदो आहे, त मां हमेशह इहो सोचियो त ठीकु आहे सपोर्टिव कैरेक्टर, साइड कैरेक्टर, सही डायरेक्टली सर थो चए त तव्हां हीरो जो कैरेक्टर कंदा। सही सो मां ओॾी महिल सर खे न करे कई, पर सर चयो न न तव्हां कंदो। सो सही सर जी महिनत हुई ऐं पंहिंजी बि महिनत सही कईसीं सर जी। कोई अचानक टर्न मतिलबु एज़ अ डांस खे हटाए यकदमि पंहिंजो स्टेज ड्रामनि जी तरफ़ अचणु मतिलबु कीअं अचानक कीअं थियो? अच्छा, डांस त कंटिन्यूली आहे, उहा सही शइ त हिकिड़ी करियूं पिया। बिल्कुलु हिकिड़ो सो प्रोफेशनल तव्हांजो कमु हा हूंदो आहे बिल्कुलु। सो ड्रामाज़ में इहो आहे जो तव्हां जॾहिं हुन शइ खे कयो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते तव्हांखे जेको आहे सो बॉडी लैंग्वेज खां गॾोगॾु तव्हांजो वॉइस, डायलॉग डिलीवरी, बिल्कुलु एवरीथिंग सॼी शइ ॾिसणी पवंदी आहे बिल्कुलु तव्हांखे। ऐं स्टेज बैलेंसिंग किथे अॻियां पोयां त न बीठो आहे, सॼो घणो प्रेशर हूंदो आहे। हाणे सही हिकिड़ी शइ में त महारत हुई। अच्छा सूफ़ी सतार चना, असांखे इहो ॿुधायो व्यूअर्स खे त स्टेज जो जेको स्टेटस आहे, जेको कमु आहे, हिन वक़्तु कीअं पियो हले, केतिरा ड्रामा थियनि था? तमामु सुठो पियो हले। हींअर त तक़रीबन कल्चर खातो काफ़ी दोस्तनि खे ड्रामा ॾेई पियो, ऐं माना उनखां सहकार पोइ आहे दोस्त, उन्हनि जो हा, ऐं सही दोस्त पंहिंजे बलबूते ते कुझु कनि पिया। सो हाणे कोविड खां पोइ काफ़ी टाइम खां पोइ हाणे एंटरटेनमेंट जे लाइ जेके आहिनि सो इहे ज़रिया थिया आहिनि असांजा ड्रामा। सो माण्हू घरनि में वेही वेही करे जेको आहे न सफ़ा बोर थी विया हुआ। सो बिल्कुलु हाणे जेको आहे सो ड्रामनि जो रुझान थियो आहे, फैमिलीज़ अचनि थियूं ॿाहिरि इंजॉय कनि था। अच्छा सतार, हैदराबाद जे अंदरि 5-6 प्रोग्राम स्टेज वारा थिया आहिनि, जी जी हा। त उनखे ॾिसण खां पोइ या उनमें शामिलु थियण खां पोइ छा फील था कयो? त बहाल थी विया आहिनि हाणे, माना हाणे असां कोविड बिल्कुलु खां पोइ बिल्कुलु इंजॉय करे सघूं था ड्रामा? बिल्कुलु बिल्कुलु इज़ीली तव्हां जेको आहे सो फैमिली सां गॾु वञी करे इंजॉय करे सघो। ॾाढो सुठो माहौल हूंदो आहे, ऐं कंहिं क़िस्म जी वल्गरिटी न हूंदी आहे। असांजी ख़ासि करे सिंधी फैमिलीज़ इहे सोचींदियूं आहिनि त असां ॿारनि खे कीअं वठी वञूं। तव्हां अचो, पंहिंजे ॿारनि खे वठी अचो ऐं उते इंजॉय कयो अची करे पंहिंजी फैमिली सां गॾु। ॾाढो सुठो एनवायरनमेंट हूंदो आहे ऐं ॾाढो मैसेजफुल स्टोरीज़ तव्हांखे ॾेखारी वेंदियूं आहिनि, जेको असांजे समाज में हिकु ड्रामे जो किरदारु जेको असां ॾेखारींदा आहियूं त हिकिड़ो बहितरीनु जेको आहे सो मैसेज कन्वे थिए। जीअं असांजो इंतज़ारु ड्रामो रहियो, उहो टोटली जेको आहे हुनजो अच्छा फैमिली इहो ते हुयो। सतार पंजाब में बि स्टेज ड्रामा थींदा आहिनि, हा त हुतां जे प्रोग्राम बि तव्हां ॾिठा आहिनि, हिते में तव्हां कमु कयो आहे, हा त केतिरो फ़र्क़ु आहे? हा डेफिनेटली फ़र्क़ु आहे, छो जो असां किथे पंहिंजे तव्हांखे माना तव्हांखे इहो हिकिड़ो चवंदा आहिनि न वल्गेटरी नज़र आई, किथे न नज़र आई, माना कुझु तव्हांखे फील थियो हुजे हा हीउ कमु भलो आहे, हिते बिल्कुलु। कमु हीअं आहे, हिते साफ़ सुथरा? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हर कंहिंजो पंहिंजो कम जो तरीक़ो आहे। ऐं असां जेकॾहिं मूं कॾहिं पंजाब जो थिएटर ॾिठो न आहे, बाक़ी यूट्यूब सही ते काफ़ी वीडियोज़ आहिनि, हर को माण्हू उन्हनि शयुनि मां वाक़ुफ़ु आहे, सोशल ॾिसंदा मीडिया रहंदा जो आहियो दौरु आहे। सही पर असांजे अंदरि असांजो जेको सिंधी थिएटर आहे, जेको असांजे हींअर जेके डायरेक्टर कनि पिया, उनजे अंदरि तहज़ीब, अख़लाक़, हिकिड़ो अख़लाक़नि दाइरो आहे, सही जंहिंजे थ्रू जेको आहे सो हिकिड़ो सुठो मैसेज बि आहे उनजे अंदरि बिल्कुलु न, जंहिंजे थ्रू हिकिड़े माण्हुनि ताईं पॉज़िटिविटी पुॼे थी, मैसेजफुल हिकिड़ो माण्हुनि ताईं थिएटर पुॼे थो।
ऐं माण्हू हुनखे इंजॉय कनि था त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे फ़र्क़ु आहे। असांजे हिकिड़ो हिस्ट्रिकल असांजे ड्रामाज़ आहिनि, असां वटि सिंध जी वॾी हिस्ट्री आहे, जेकॾहिं उन्हनि ते ड्रामा ॾिसूं असां ऐं अच्छा असांजे सता नौजवाननि खे जेके ख़बर ड्रामा पवंदी। आहिनि उहे कहिड़े माना सब्जेक्ट ते ड्रामा थियनि था, तव्हां थोरो असांजे व्यूअर्स खे ॿुधायो। हा छो जे ॾिसो ड्रामनि मां असांखे कुझु न कुझु सिखण जो ई मिले थो, सबक़ थो मिले। बिल्कुलु बिल्कुलु। त जेके उते ड्रामा तव्हां ॾिठा आहिनि या कया आहिनि त जी। कहिड़ा कहिड़ा उते सब्जेक्ट आहिनि? बेसिकली जेको आहे सो असां जेकॾहिं उमर मारवी खे खणूं त उते असां हिकु औरत जी ख़ुददारी ॾेखारियूं था ऐं हिकु हुनजो वक़ार ॾेखारियूं था, हुनजी हिमत ॾेखारियूं था, जेके हिकु वक़्त जे बादशाह खे रोके थी। जेकर अॼुकल्ह जो असांजो अगरि को बि सियासतदान हिकिड़ी छोकिरी खे खणी अगवा करे ऐं हुनखे ईअं वापसि मोटाए सवाल ई पैदा नथो थिए, पर उन वक़्त जे ज़ालिमनि हुकुमराननि में बि हया ऐं शर्म हुई, जेका हुन उमिरि जे ड्रामे में असां ॾेखारियूं था माण्हुनि खे, जेका औरत हिकु वक़्त जे बादशाह सां विढ़े थी। उनखां पोइ मतलब ईअं खणी हुनजे जेके सितम थियल आहिनि उन ते हा लाइफ ते जेके सितम थिया आहिनि उहे बि तव्हां ॾेखारियो था। बिल्कुलु। ऐं उनखां पोइ जेकॾहिं असां इंतज़ारु ड्रामे ते अचूं, जेको हाणे कयोसीं साईं रफ़ी किसाणी सां, उन में असांजी जेका न्यू जनरेशन आहे त कीअं पेरेंट्स जी नाफ़रमानी करे थी ऐं उनखां पोइ उन्हनि खे इग्नोर करे थी ऐं पंहिंजी मनमानी करे थी, पोइ ज़िंदगी जा जेके असां ग़लति क़दम खणी छॾींदा आहियूं उहो पछताव खां सवाइ असांजो कुझु कोन रहंदो आहे। ऐं आख़िरकार उहे असांजा वालदेन ई हूंदा आहिनि जेके असांजे मथे ते सपोर्ट कनि था असांखे। ऐं उनखां पोइ जेको आहे सो सूफ़ी शाह इनायत जहिड़ो प्ले थी वियो, असांजी सिंध जी हिस्ट्री आहे। सो उन में असां जेकॾहिं शाह इनायत खे ॾेखारियूं, असां जेकॾहिं ॿाहिरिनि माण्हुनि खे तारीफ़ करायूं था, ॿाहिरिनि किरदारनि खे तारीफ़ करायूं था, असां वटि बहितरीनु हीरोज़ आहिनि सिंध जा। अच्छा मतिलबु तारीख़ ते ऐं सोशल इशूज़ ते ड्रामा थियनि था। हा बिल्कुलु। ऐं फैमिलीज़ लाइ बि, फैमिली इशू ते बि। बिल्कुलु। ऐं इवन ईअं काफ़ी एनजीओज़ बि आहिनि जेके कम्यूनिटी सेंटर्स जे अंदरि, कम्यूनिटी जे अंदरि जे वञी करे जेको आहे सो माण्हुनि खे अक़लियत खे उहे ड्रामा पेश कनि थियूं, जेके माण्हुनि सां पंहिंजा जेके ज़ुल्म थियनि था या जेको हिकु वॾेरो कंहिंसां अगरि का ग़लति नाजाइज़ी वग़ैरह करे थो, जेकॾहिं तव्हां उनखे साम्हूं चवंदो त उनखे उहा शइ बुरी लॻंदी। जेकॾहिं असां उनखे छेट हिकिड़ी शइ करे ॾेखारियूं कंहिं बि ज़ालिम माण्हूअ खे, कहाणी तयारु करे ॾेखारियूं त उन में हू रियलाइज़ कंदो त मां कुझु ग़लति करे रहियो आहे, हिननि सां मां ग़लति थो करे। त ड्रामो हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां समाज जे अंदरि चेंज आणे सघिजे। कोई बि इंसान कलाम ॻाए थो, पहिरें पवंदी सां चवंदी सां त हू ॿुधी हिते सम्झनि था इन शइ खे, हिते नचनि था ऐं कुॾनि था, उते हू नचंदा न, उते हू ट्रांसलेट करे उन शइ खे ॾिसनि पिया, सम्झनि था ऐं हुन जोड़ मिलाइनि पिया। छा था चवनि, ही छा पिया चवनि, हिन जो मक़सदु छा आहे, हिन जो मक़सदु छाजे करे आहे, हू रोईंदा आहिनि। ॾाढो गौर सां ॻाल्हि ॿुधे पियो। मुंहिंजे ख्याल में तव्हां पाण इंटरेस्टेड आहियो, मुंहिंजे ख्याल में अॻियां हली फनकार थियण लाइ। न फनकार न, त बल्कि इहो आहे जो थोरो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जेकॾहिं तव्हां कथक जेका आहे क्लासिकल कथक डांस जेका उहा राग खां बिल्कुलु राग जी लय ताल जी ख़बर हुअणु घुरिजे, ताल जी ख़बर, लय जी ख़बर हुजणु खपे, हर शइ बिल्कुलु राग जी ख़बर हुअणु घुरिजे, उनखां पोइ तव्हां जेको आहे सो उन ते डांस करे सघो था। पोइ डांस सां गॾोगॾु बि इहा लय ताल तव्हां सिखिया आहियो? थोरो घणो उस्ताद साबिर हुसैन सां गॾु जेको आहे अकेडमी आहे उस्ताद साबिर हुसैन जी, जिते पहिरीं मुंहिंजी अकेडमी हुते, ऐं उनखां पोइ पहिरीं उनखां सिंपा जे अंदरि बि जीअं तीन ताल थी वई हली, ताल थी वई हली, इन्हनि ते जेको आहे फुटवर्क वग़ैरह थी वियो या उन्हनि ते को गीत यादि आहे तव्हांखे? परफॉर्मेंस कई आहे, बाक़ी हूअ गीत त काफ़ी मतिलबु त हिकिड़ो माण्हू गुनगुनाईंदो आहे, तीन ताल आहिनि, मात्राऊं उन्हनि खे सम्झणु, मात्राऊं बीट्स खे वग़ैरह उन्हनि ते कमु करणु। सो इन्हनि शयुनि खे वठी करे उनखां गॾोगॾु जेकॾहिं असां सूफ़ी राग ते अचूं ऐं सूफ़ीज़म ते कमु कयूं, जेको मां कोशिशि कंदो आहियां त मां सूफ़ी ते ई कमु कयां, पंहिंजे क्लासिकल कथक ऐं सूफ़ी खे तव्हांखे उनजी ठल, उनजो शेर, उहा हर शइ सम्झणी पवंदी, उनखां पोइ तव्हां उन शइ खे परफॉर्म कंदव, तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त सॉन्ग जे अंदरि शाइरी छा आहे। पोइ क्लासिकल कथक जी माना अच्छा क्लासिकल जी ॻाल्हि कजे त जेको तव्हां क्लासिकल नाच हिकिड़ो कयो था, उनखे आम माण्हू ॾिसंदड़ कीअं थो मोट ॾे? आम माण्हू ॾिसंदड़ जेको आहे सो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त हर कंहिंजी पंहिंजा व्यूज़ आहिनि, ऐं जेकॾहिं ॾिसो न तव्हां उहो तव्हांजे मथां हूंदो, आर्टिस्ट जे मथां हूंदो आहे त उहो कीअं परफॉर्म थो करे। जेकॾहिं बेतालो हूंदो त उनखे माण्हू पसंदि न कंदा, जेकॾहिं सुठी परफॉर्मेंस करे पियो सफ़ा ऐं बीट ते परफॉर्म पियो करे त ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू तव्हांखे लाइक कंदा। उहो तव्हांजो कॉस्ट्यूम हूंदो आहे हिकिड़ी ऐं उनखां पोइ तव्हांजी अदायगी, तव्हांजा स्टेप्स, तव्हांजा मूव्स, ऐं रक्स अहिड़ी शइ आहे जो तव्हां कंहिंजो बि दिलि मोहे वठंदा आहियो हुन सां। बिल्कुलु सही। अच्छा सर, तव्हां सां मुंहिंजो हिकिड़ो इहो सुवाल आहे त हिन फील्ड में कीअं आया तव्हां? तव्हां ख़ूबसूरत आहियो, नौजवान आहियो, हर हिकिड़ो इंसान जी हिकिड़ी मतिलबु फ्यूचर हूंदो आहे त मूंखे हिन फील्ड सां वाबस्तगी रखणी आहे, पोइ तव्हां अचानक मतिलबु इहो एज़ अ डांस ई फील्ड, उनखां पोइ स्टेज ड्रामा,
मतलब कीअं प्रोफेशन तव्हां डांसर आहियो? अच्छा, मूंखे इहा से सच ॿुधायांव त मूंखे पाण खे ख़बर न पई अच्छा, त फैमिली तव्हांजी क़बूले थी न रुतबे खे त हा, तव्हां बिल्कुलु। स्टेज हाणे छो ड्रामा त बि कयो वालदेन जी था, हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे हा, त तव्हां मतिलबु डांस नंढे बि हूंदे कयो खां जेको था, असांजी बिल्कुलु, औलाद आहे बिल्कुलु। हू डॉक्टर थिए, वकील पायलट थिए, थे कंहिं न कंहिं सुठी फील्ड सां रिलेटेड या थे। मेन पॉइंट इहो हूंदो आहे त जॉब करे, त जॉब खां हटी करे तव्हां हिन लाइफ खे अगरि में फील्ड हा। में पेर रखियो आहे त अच्छा, एजुकेशन मुंहिंजी सिंधी डिपार्टमेंट मां ग्रेजुएशन कई आहे हाणे, सही। ऐं उन खां गॾोगॾु हिन फील्ड खे खणी करे जेको आहे सो मां कयां थो परफॉर्मेंसिस वग़ैरह। इवन स्टार्ट में ज़ाहिर सी तरजीह तव्हां ॻाल्हि तमामु आहे घणी त ॾिनी हा, बाबा कुझु शयुनि जॾहिं हयात हुया त कुझु जॻहियुनि ते रोकियऊं त बाबा हाणे छा, ऐं क्लासिकल कथक में तव्हांखे ख़बर आहे तव्हां छेर ॿधंदा आहियो त छो त जॾहिं स्कूल लाइफ ताईं हा ठीकु आहे, ठीकु हू आहे, त हिकिड़ो ओॾी महिल ॿारहं वक़्तु आहे ज़ाहिर त आहे। पेरेंट्स चवंदा चलो ठीकु आहे, इजाज़त ॾियो। बाबा चयो बाबा तोखे स्कूल में इजाज़त ॾिनी इन जो मक़सदु न हुयो त तूं हुनखे पंहिंजो फ्यूचर ठाहे छॾ। बिल्कुलु त पोइ जेकॾहिं असां हुन शइ खे, तव्हां हिकिड़ी शइ खे तरजीह ॾियो था, हुनखे टाइम ॾियो था त हुन में तव्हां एक्सपर्ट थी था वञो, ऐं सही केरु थो चए त इन शइ जे अंदरि कोन्हे, तव्हां पंहिंजो जेको आहे सो फ्यूचर नथा ठाहे सघो। सही स्टडी कई आहे उन शइ जे बारे में, उन शइ खे सम्झियो आहे, जेकॾहिं तव्हां हुन ते महिनत कयो ऐं उनखे तव्हां पंहिंजे पाण खे मंझरायो। ॾिसो, शोभा जेके आहिनि उन्हनि में करे ॾेखारण, अगरि जेकॾहिं हेॾा डॉक्टर अवेलेबल आहिनि असां वटि, ठीकु आहे न, हिकु सुठो शोभो आहे, उन ते ॿियो डॉक्टर अगरि पैदा थी वञे त को फ़र्क़ु नथो पए असांखे, सही ठीकु आहे न। त ईअं ई माना जेकॾहिं एतिरो ख़ासि माना चइजे न, जे अगरि जंहिं फील्ड में को माण्हू ई न आहे असांजे सिंध जे अंदरि, कोरियोग्राफर आहिनि ई कान। सही असां जेकॾहिं ॾिसूं त असांजे उर्दू मीडिया में या ॿाहिरि पंहिंजे पड़ोसी मुल्क में ॾिसूं, जेकॾहिं उन्हनि जे अंदरि हिकु कोरियोग्राफर आहिनि, उहो हिकिड़ो कमु कनि तमामु था, घणा तादाद त में मां आहिनि। इहा शइ सोची जेकॾहिं असां वटि इहा कमी आहे त जेकॾहिं मां करे सघां थो ऐं मुंहिंजे अंदरि उहा शइ आहे, विल पावर आहे, त मां उन शइ खे स्टडी कयां, उन शइ खे फिज़िकली मां उन शइ खे कयां ऐं उन हिकिड़ो पंहिंजो टास्क ठाहे, हिकिड़ो पंहिंजो मक़सदु ज़िंदगी जो ठाहे करे इन शइ खे सिंधी मीडिया जे अंदरि खणी अचूं, ऐं कोरियोग्राफी का शइ आहे। पोइ तव्हां जेको डांस कंदा आहियो, मतिलबु वधीक रुझान तव्हांजो क्लासिकल रहंदो आहे? हा, टोटली सभिनीनि खे सतार ॻाल्हि कई आहे तव्हां हिकिड़ो कोरियोग्राफर जी, जी जी त ही कैरियर जेको आहे अक्सर असां ॾिठो आहे त जॾहिं पहिरीं त उरूज ते हूंदो आहे, तमामु मथे चढ़ंदो आहे, पर जॾहिं ज़िंदगी जा आख़िरी वक़्तु ईंदा आहिनि त उहा उरूज जी जेका लाइफ हूंदी आहे उहो तेज़ी सां हेठि अची ज़वाल में वेंदी पैदा आहे, थी वेंदी आहे। हिकु ज़वाल में पेश थींदी आहे, त उन शइ जो डपु हिकिड़ो। हा, मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो न, जॾहिं बि ख़ान साहिब आहिनि, जॾहिं बि हीउ कमु आहे या असां वारो कमु आहे, मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कंदो वञां त असांखे इहा शइ सोचणी न खपे त असांजो को ज़वाल ईंदो या छा वग़ैरह। वक़्त सां गॾु राग वारो माण्हू डे बाय डे, अॼु ख़ान साहिबु ईअं पियो वॼाए, 10 साल ॿियो वॼाईंदो। डे बाय डे असांजो ॾींहुं, असांजो दिलि ऐं असांजो दिमाग़ु हरदमि खुलियलु हूंदो आहे, जेको असांजी नॉलेज वठंदो आहे। असांजो राग ऐं असांजो रक़्स अञा पुख़्ता थींदो वेंदो आहे। जे अगरि असां उन उमिरि जे हिसे में पुॼंदा आहियूं त असां वटि घणो ख़ज़ानो हूंदो आहे। सही खज़ाने जी तव्हां ॻाल्हि कई आहे त पोइ इहो हिन मां तव्हां जेको माना हिकिड़ो मोट मिले थी, ॾिसो हीउ कमु हिकिड़ो मुश्किल बि आहे, हा, बिल्कुलु ईज़ी न आहे इंसान बिल्कुलु, लाइ, ऐं बिल्कुलु। तव्हां माशाल्लाह यंग आहियो, बिल्कुलु पोइ हुन मुश्किलात खां तव्हां माना हिकिड़ो डपु हूंदो आहे दिलि में त अॻिते हली थी सघे मुंहिंजो फ्यूचर न रहे त पोइ छा थींदो? अच्छा, ॾिसो, तव्हां हिकिड़ी शइ खे सभिनी खे पहिरीं हूंदो तव्हांजो लाइफ गोल, तव्हां लाइफ गोल सेट करे छॾियो त मूंखे करिणो आहे, सही ठीकु आहे न। हाणे हिकिड़ी शइ मां तव्हांखे मिसाल ॾियां, जेकॾहिं मां चवां त पंहिंजो मां दीवार में ज़ोर सां मथो हणंदुमि त बची वेंदो, ठीकु आहे न, त मां चवंदुमि त बची वेंदो। अगरि जेकॾहिं ज़ोर सां केरु हणंदो त फटंदो मुंहिंजो मथो, बिल्कुलु ठीकु आहे न। इहो ई कॉन्फिडेंट तव्हांखे रखिणो आहे त मूंखे महिनत करणी आहे त मूंखे कामयाबी मिलंदी। मिलंदी बिल्कुलु जेकॾहिं तव्हांखे इहो यकीन आहे त मूंखे केरु झले भित में हणंदो मुंहिंजो मथो फाटी पवंदो, सही त महिनत कंदव त तव्हांखे कामयाबी मिलणी आहे, ठीकु आहे न। हिकिड़ी शइ खे जॾहिं तव्हां रेस्पेक्ट ॾींदव, इज़त ॾींदव, तव्हांजे दिलि में का शइ न आहे न, मिसाल जे तौरु मां रक़्स खे बुरो सम्झां या डांस खे बुरो सम्झां, मूंखे केरु बि अची करे थोरो ईअं तानो ॾींदो न, हिकिड़ी कंकरी पवंदो न, उन मुंहिंजो वक़्तु उहो छा सॼो रिएक्शन, उन टुटी वक़्तु छा वेंदी, रिएक्शन हूंदी आहे तव्हांजी? टुटी वेंदो न। ॾिसो, उन्हनि शयुनि जो उहो फ़र्क़ु ई न पवंदो आहे। जॾहिं तव्हांखे पंहिंजी एम जी ख़बर हुजे, तव्हां पंहिंजे कम जी इज़त कयो था त मां सही रस्ते ते आहियां, मां पंहिंजे कम जी रेस्पेक्ट कयां थो, पोइ तव्हांखे इन्हनि माण्हुनि जी नंढियुनि ॻाल्हियुनि जो को फ़र्क़ु ई न पवंदो आहे, बिकॉज़ तव्हां पंहिंजे कम जी पाण रेस्पेक्ट था कयो, ऐं जेको इंसानु पंहिंजे कम जी इज़त कंदो आहे उहो कमु हुनखे इज़त ॾियारींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सतार, तव्हां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि चई आहे। नाज़रीन, असांजा गुफ़्तगू जारी रहंदी, पर टाइम थियो आहे न्यूज़ ब्रेक जो।